नाज़रीन, रानीपुर मच्छी मार्केट ऐं गोश्त मार्केट में गंदगी जा ढेर थी विया। नालियुनि जो गंदो पाणी बीहण सबबि मच्छी ऐं गोश्त मार्केट में गंदगी सबबि पेट जी बीमारियुनि में इज़ाफ़ो थियण लॻो आहे। उन हवाले सां मच्छी खपाईंदड़ दुकानदार नायब अली मल्हा, अब्दुल रज़ाक सोलंकी, नदीम अली मल्हा ऐं ॿियनि जो चवण हो त नालियुनि जे गंदे पाणी जे करे असांजो कारोबार बंदि थी वियो आहे। असां ॾे मच्छी या गोश्त ख़रीद करण लाइ कोई ग्राहक नथो अचे। असां फ़ाक़ाकशी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं मच्छी मार्केट मां गंदगी जा ढेर न हटाया विया त एसी सोबू धोरो जे ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।